अल्लाह पाक जो जोड़िल जहान तमाम वसी ऐं ख़ूबसूरत आहे। हिन ख़ूबसूरत जहान में तमाम ख़ूबसूरत माण्हू रहनि था, पर कॾहिं कॾहिं उन्हनि ख़ूबसूरत माण्हुनि जो ॾुख दर्द ऐं सूर मुक़दर बणिजी वेंदा आहिनि। अहिड़नि ई ॾुखनि जो दास्तान 24 चक सांगड़ जे गुलाब लिगारी जो आहे। गुलाब लिगारी ॾिसण में त कद बुत में तमामु सुहिणो ऐं हसीन आहे, पर अफ़सोस गुलाब अखियुनि खां नाबीन आहे। माण्हू ॿुधाइनि था त गुलाब ॼाए ॼम खां नाबीन नाहे, आम ॿारनि वांगुरु नॉर्मल हो ऐं पढ़णु लिखणु शुरू कयो। प्राइमरी 5 दर्जा पढ़ण खां पोइ हिकु ॾींहुं तेज़ बुखार सबबु गुलाब अखियुनि जी रोशनी विञाए वेठो। गुलाब लिगारी इलाइक़े में लॻंदड़ अखियुनि जे मुख़्तलिफ़ कैंप में बि वञी चुको आहे, जिते डॉक्टरनि पारां इहो इशारो ॾिनो वियो आहे त ऑपरेशन ज़रिए अखियुनि जी रोशनी अची सघे थी, पर ग़रीबी हाल सबबु गुलाब पंहिंजो इलाजु नथो कराए सघे। अचरज में विझंदड़ इहा ॻाल्हि आहे जो गुलाब अखियुनि खां नाबीन हूंदे बि घर जा कमकार बि करे थो, गाह करे मथे ते भरी खणे थो, घर जो सामान 2 किलोमीटर पंधु करे 22 चक मां वठी अचे थो। संदसि चवणु आहे त मुंहिंजो बाबा पीरसन आहे, काश आउं नाबीन न हुजां हा त बाबा खे कमु करणु न ॾियां हा। सरहंदी वारनि वस वारनि खे गुज़ारिश थी कजे त अखियुनि खां महरूम गुलाब लिगारी जी सार लहो, जीअं हू पंहिंजो इलाजु कराए आम माण्हुनि जियां अल्लाह पाक जी ख़ूबसूरत काइनात खे ॾिसी सघे। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद राजा रिज़वान ऑफिशियल यूट्यूब चैनल सां गॾु अव्हांजो पंहिंजो राजा रिज़वान जलबाणी। अॼु असां अव्हांखे मिलाईंदासीं गुलाब खान लगारी सां। गुलाब खान लगारी अखियुनि खां नाबीन आहे ऐं पंहिंजी दर्द जी दास्तान पंहिंजी ज़बानी बयानु कंदो। अचो ज पाण गुफ़्तगू कयूं था गुलाब खान लगारी सां। आहियां गुलाब लिगारी, चक नंबर 24 चक स्टाफ जो रहियाशी। मुंहिंजी बचपन खां नज़र अल्हम्दुलिल्लाह सही हुई, जेको मुंहिंजी 2007 में स्कूल में दाख़िला थी। अल्हम्दुलिल्लाह ऐं जेको आहे 5 क्लास पास कई, उनखां बाद मूंखे वॾो बुखार थियो, उनखां मुंहिंजी जेको आहे नज़र खां मारूम थी वियुसि। अल्हम्दुलिल्लाह हींअर बि जेको आहे पाण घुमी फिरी सघां थो अलाह जे हुकुम सां। अलाह मूंखे एतिरी हिमत ऐं ताक़त ॾिनी आहे, जेको आहे अल्हम्दुलिल्लाह दुनिया जो कमु बि करे सघां थो, जेको माना थोरो घणो आहे। मुंहिंजे बाबा साईं वालिद साहिबु मुंहिंजो आहे, जेको आहे पिरसन आहे, हुन सां थोरो घणो कमु में माना हेल्प कराईंदो आहियां। मूंखे जेको आहे त अफ़सोस बि थींदो आहे, अरमान बि थींदो आहे बाबे साईं वालिद साहिबु कमु कंदे, जेको आहे त चवंदो आहिनि अलाह करे मुंहिंजी नज़र हुजे हा त ऐं पाण कमु कयां, वालिद साहिबु कमु करणु न ॾियां। बहरहाल जीअं अलाह खे मंज़ूर आहे उअं ई थियो। हींअर अल्हम्दुलिल्लाह 22 चक असां खां तक़रीबन 2 किलोमीटर ॿुधण जे हिसाब सां मूंखां परे आहे, उते आउं शहर वेंदो आहियां, को सामान वामान ख़रीद करे ईंदो आहियां घर वास्ते। जेको आहे त माण्हू मूंखां पुछंदा आहिनि, तफ़सील कंदा आहिनि, तूं कीअं घुमी फिरींदो, विच में रस्ते में खॾा आहिनि, शाख आहे, गाॾियूं आहिनि, कीअं अची वञींदो। अलाह साईं मूंखे एतिरी माना हिमत ॾिनी आहे, जेको त आउं पाण घुमी फिरी सघां थो। मुंहिंजो जेको आहे त नज़र अगरि अलाह साईं ॾे हा त शुक्र हो, पर डॉक्टरनि खे चेकअप करायो त डॉक्टर चवणु लॻा त तुंहिंजी नज़र जेकी आहे त इंशाअल्लाह सांगड़ में नवाबशाह संजोरे में चेकअप करायो आहे, त हुन तां मुमकिन आहे। बहरहाल मूं वटि एतिरी जेको आहे त सघ न आहे ऐं पंहिंजी नज़र जो जेको आहे त इलाजु कराए सघां। त वसरनि खे मुंहिंजी अपील आहे त हीअ दर्द भरी मुंहिंजी कहाणी, मुंहिंजो दर्द पंहिंजो दर्द सम्झी जेको आहे त मूंसां तावन कंदा त आउं पंहिंजी जीअं नज़र जी जेको आहे त नाबीनोपन दूरि कराए सघां। सभु वसरनि खे मुंहिंजी इहा ई अपील आहे, भरपूर मुंहिंजी मदद कनि, अलाह उन्हनि जी मदद कंदो। जज़ाकल्लाह। किसी दर्द में पुत्र प्राण किसी दर्द पे निगाहे मस्ती की मस्तियाँ, निगाहे मस्ती की मस्तियाँ, किसी बदनसीब खुदा को दे तुझे काना तुझे पे